अल्लाह कहते कहते खुली आँख सल्ले अल्लाह कहते कहते मैं सो जाऊं या मुस्तफा। जशन आ यार जो मरे परेशान छो हई सीनो चौड़ो करे वे खुली वे निधन को नहीं हिते छा पर चो मां कब्र में भी चवंदुस ओ जदे पुछंदा मलाइक चवंदो सान अड़े मां त सुहेणे नबीअ जो गुलाम आया। ओ जदे पुछंदा मलाइक चवंदो सान मां त मिठड़े नबीअ जो गुलाम आया। ॿी काई शइ तन ॼाणा थो रुगो पढ़ंदो सलातो सलाम आया। ॿी काई शइ तन ॼाणा थो रुगो पढ़ंदो दुरूदो सलाम आया। ॿी काई इबादत नाहे मूं वटि रुगो उन जी मुहब्बत आदियत में ॿियो कोई अमल कोने मूं वटि रुगो उन जी मुहब्बत आदियत में रखी इस्मो आका जो अखिड़ियुनि ते पयो चुमंदो मुहम्मद नाम आया। जॾहिं पुछंदा मलाइक चवंदो सान मां त सुहेणे नबीअ जो गुलाम आया। नंढड़ो सहाबिया 4-5 साल उम्र नालो थस उमैर बिन साद। मगसिन में कई ॻाल्हियूं कंदो हा पोइ मूंखां विसरी वेंदियूं हन। मगसिन में ॻाल्हि कई थम त ॿी कयां ॿुधाई त कान हुयमि न। हज़रत मुझे हुजूर जो नंढड़ो सहाबिया उमिरा 4-5 साल नालो आ उमैर बिन साद। उन जो सगो चाचो आ उन जो नालो आ जुल्लास बिन सुवैरा। नाला ॿई यादि कजो। नंढड़े बचड़े जो नालो छा है जो उमैर बिन साद। चाचे जो नालो छा है वॾड़ी उम्र वारो आ जुल्लास बिन सुवैरा। मुझे महबूब जे दरबार में नंढड़े भाइटे खे रोज़ वठी ईंदो आ। नंढड़े ॿार खे आंगुर लाइ वठी ईंदो आ। मस्जिद में वठी ईंदा आहियूं। मौलवी कावड़बो आ बार बार वठियो था अचनि पाण अचनि कोन। निमाज़ में टी उलमा जे ख़िदमत में अर्ज़ा अल्लाह करे त सभई उलमा मदीने वञनि। मुझे ख्याल में के 12-14 लाइ 16 दफ़ा कुर्बान वञा मदीने वारा घोट तुंहिंजे पाक इस्मत किने कोझड़े के हाज़िरी नसीब थी आहे। ख़ुदा जो कसम मां मदीने तय्यब में हर फ़र्ज़ निमाज़ में बस तवज्जो हूंदो आहे हिकिड़े पासे त ज़िंदगीअ में का अहिड़ो फ़र्ज़ निमाज़ मदीने में मुंहिंजो गुज़रे जेको हरम में फ़र्ज़ पढ़ा ऐं ॿारड़े जो रोअण मुझे कन ते न पहुचे। अॼु ॾींहं ताईं अहिड़ो ॾींहुं कोन आयो आहे। अॼु ॾींहं ताईं अहिड़ो फ़र्ज़ नसीब मूंखे न थियो आहे जो हुज़ूर जे हरम में फ़र्ज़ पढ़ा ऐं उते ॿारड़े जो रोअण न अचे। केॾांहुं न केॾांहुं रोअण ईंदो। पोइ कंहिं दीवाने खां पुछमि सादात वेठो हो उन खां पुछमि मुंहिंजो हिकिड़ी निमाज़ बि अहिड़ी कान थी गुज़रे जंहिंमें ॿारड़े जो रोअण न हुजे। चई क़यामत ताईं ईंदे क़यामत ताईं हो रोअणो ॿुधंदे। मुंहिंजो छो चई तोखे कान्हे ख़बर त मुंहिंजो हसन ऐं हुसैन हिते घुमंदा हुया। हसन ऐं हुसैन हिते टिलंदा हुया हिते हलंदा हुया। अल्लाह खे मुंहिंजे मुस्तफ़ा जे बचड़नि जो हलण ऐं घुमण एॾो त वणी वियो आहे जो क़यामत ताईं हिते बचड़ा ईंदा रहंदा आवाज़ कंदा रहंदा के खिलंदा रहंदा के रोंदा रहंदा। यादि हसन हुसैन ताज़ी थींदी रहंदी। जॾहिं न मस्जिद में हा अलबत्ता अहिड़ो ॿार न आणियो जंहिंखे पेशाब करण जी ख़बर न हुजे।
अहिड़ो ॿार न आणियो छो त जीअं मस्जिद जी हुरमत बरक़रार रहे। बाक़ी चीचड़ी लगाए ॿारनि खे वठी ईंदा कयो, मस्जिद में ईंदा, नंढड़े इलाइक़ो अचणु सिखंदा। रुगी अचण जी ॻाल्हि कान्हे का, जंहिं न ज़मीन ते पेरड़ो रखंदा उहा ज़मीन चवंदी मुंहिंजा मौला हिन बचड़े जे पेर तां मां सदको वञा। छो त काॾे थो वञे, अल्लाह जे घरड़े ॾे वञी रहियो आहे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, वक़्तु ज़ोरीअ गुज़री वेंदो, ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं, त मां अर्ज़ कयां हज़रत उमैर बिन सअद रज़ी अल्लाह तआला अन्हु 4-5 सालनि जो मासूम पंहिंजे चाचे जुल्लास बिन सुवैर सां गॾु मुंहिंजे हुज़ूर जे दरबार में ईंदो आहे। मुंहिंजे आका जो चहिरो ॾिसंदो आहे, मुंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं ॿुधंदो आहे, पंहिंजो अंदर ठारींदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में जेको ईंदो आहे उन जे उमिरि खे ॾिठो कोन वेंदो आहे। मुंहिंजो मुस्तफ़ा जंहिंखे चाहींदो आहे वंड वंडे ॾेई छॾींदो आहे। मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जा दीवानो उन बचड़े के रंग लगी वियो आहे, मुझे हुजूर जो दीवानो बणजी वियो आहे। अॼु हिकिड़ी अहिड़ी नमाज़ थी जंहिंमें जुल्लास बिन सवैरा यानी हज़रत उमैर बिन सअद जो चाचो उहो घर में वेही रहियो आहे, उहो नमाज़ ते कोन आयो। मुझे मदीने जे मीर आख़िरत जो बयान कयो, क़यामत जो बयान कयो, क़यामत जो मंज़र, क़ब्र जो मंज़र मुझे महबूब बयान कयो। ॿार त नंढड़ो आहे, सवाबन गुनाहन जी ख़बर नाहे, पर मुझे मुस्तफ़ा जो दीवानो आहे। रोंदे रोंदे मुझे महबूब जो पैगाम ॿुधे थो, उहे लुड़क लाड़ींदो घर में पहुतो आहे। चाचो जुल्लास साम्हूं अची वियो, चवे थो चाचा अॼु तूं मुझे महबूब जे दरबार में कोन हले, अॼु त मुझे महबूब मुस्तफ़ा क़यामत जूं उहे ॻाल्हियूं ॿुधायूं हन, क़ब्र जूं उहे ॻाल्हियूं ॿुधायूं हन जो अञा ताईं मुझे अखियुनि जो पाणी नथो सुके। उहो जुल्लास बिन सुवैरा नमाज़ू हुजूर जे पोयां पढ़ंदो हो, अछड़ी दाढ़ीअ वारो हुयो, पर अंदर जो भाड़ियो हुयो। जुमलो न सम्झ, खोले चवां, अंदर जो मुनाफ़िक हुयो। छा हुयो? मुनाफिक हुयो। जुल्लास बिन सुवैरा नो बारड़े जी ॻाल्हि ॿुधी करे, छो त घर वारनि जो बारड़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, हुन जे रुअण खे ॾिठो, हिन महसूस कयो त मुंहिंजे घर जा भाती हिन बारड़े जे रुअण मां वधीक मुतमइन थियनि था पिया, मुंहिंजी ॻाल्हि पोइते थी हटे। हकल करे उन सुहिणे नंढड़े उमैर बिन सअद खे चवण लॻो, ज़ुबान बंदि कर, वती थो ईअं ॻाल्हियूं कंदो। चवे थो चाचा ईअं त कोन थो कयां, मां त उन महबूब जूं ॻाल्हियूं थो कयां जॾहिं तूं मूंखे रोज़ वठी हलंदो आहे। चाचा तू ही त वठी हलंदो आहे, उन पिरीअ जी पचार थो कयां, उन यार जूं ॻाल्हियूं थो कयां। चवे थो ज़ुबान बंदि कर। चवे थो चाचा कीअं बंदि कयां, या त वठी न हली हां, हाणे वठी हलियो हई, हीअ ज़ुबान ऐं दिलि हिकिड़ी थी वई आहे, हे बंदि नथी थिए। चाचे हकल ॾिनी, ओ बेवकूफ़, इहे ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं आहिनि। चवे थो चाचा ॻाल्हियूं दुनिया जूं थींदियूं रहंदियूं, पर हे दुनिया जो न, मुंहिंजे महबूब रब्बुल आलमीन जो महबूबा, मुझे मदीने जो ताजदारा। चाचो जुल्लास जेको मुनाफिका कावड़ मां चवे थो, ओ बेवकूफ़, जेकॾहिं सुहिणे मुहम्मद जूं ॻाल्हियूं सचूं आहिनि पोइ असां गॾहनि खां अबतर रहूं। हिन जो ईअं चयो। भाई टे निहारे चयो, चाचा छा पियो चवीं? चई सच थो चवां, बकवास बंदि कर। चाचा महबूब मुहम्मद लाइ ईअं थो चवीं त जे उहो सचो आहे त असां गॾहनि खां अबतर? चई हा सच थो चवां। उन महिल उथियो, चाचा मां वञई थो पंहिंजे महबूब खे ॿुधायां थो त मुंहिंजा आका ए चाचो मुंहिंजो जेको नमूना करे थो अचे, निमाज़ूं पढ़े, रोज़ा रखे, ए वॾियूं वॾियूं चादरूं ढके थो अचे, मुंहिंजा आका ए मुंहिंजो चाचो सचो नाहे। ॾिसण में मोमिना, अंदर में हू लॻो पियो आहे। नाला ॿुधाया तम गौर सां, नाला ॿुधजो। उमैर बिन सअद नंढड़ो मुंहिंजे महबूब जो दीवानो आहे। जुल्लास बिन सुवैरा वॾी उमिरि वारो थी चुको आहे। उहो नंढड़ो ॿारड़ो डोड़ंदो आयो, रोंदो। सहाबा वेठा आहिनि, हुज़ूर वेठो आहे। यादि रख, तुंहिंजो मुंहिंजो सुहिणो नबी हयादार नबी आहे। चाहे हयादार मां नथो चवां। अल्लाह फरमायो, या अय्युहल्लज़ीना आमनू ला तदखुलू बुयूतन नबी
इल्ला अन युज़न लकुम इला तआमिन गैर नाज़िरीन इना वलाकिन इज़ा दुईतुम फदखुलू फइज़ा तइमतुम फस्तनिसून। देखिए यहाँ से फंतशिरू न सही वलाकिन इज़ा दुईतुम फदखुलू फइज़ा तइमतुम फंतशिरू फिल अर्द वला मुस्तअनिसीन लिहदीस इन्न ज़ालिकुम कान युज़िन नबिय्य फयस्तहयी मिनकुम वल्लाहु ला यस्तहयी मिनल हक़। अल्लाह जे ज़ात कुरान करीम में ज़िक्र बयान कयो, कहजो ज़िक्र बयान कयो। ओ मुसलमान गौर कर, मुझे हुजूर जे घर में जॾहिं बि को खाधो पचंदो हो, हुजूर अकेलो को न खाईंदा हा, सहाबा के घुराए गॾु खाईंदा हुया। पो सहाबा पंहिंजे घर जी मानी कान वणंदी हुई, दी दूहंदियूं हुयूं त केॾी महिल थो दूहो दुखे। जेॾी महिल हुजूर जे घरड़े में दूहड़ो दुखंदो हुयो, का ख़ुशबू ईंदी हुई, सहाबा हिक ॿिए खे सॾु कंदा हा, इंतज़ार कर ॼाण महबूब सॾु कयो। मक़सदु खाधो खाइण न हूंदो हुयो, मक़सदु हूंदो हुयो इन बहाने सां महबूब सां कचहरी बि थींदी, ॿ ॻाल्हिड़ियूं बि थी वेंदियूं। लेकिन अल्लाह जो कुरान तो बुधाए, मुझे बेनियाज़ रब उन सहाबा के मनो करे छड़ी त मुझे मुस्तफ़ा जे दर में अखियूं न विझी वेहंदा कयो। मुझे महबूब जे घरने में जेसिताईं ताम तैयार न थे अगवाट न वींदा कयो। जेसिताईं मुझो महबूब न सदेव तेसिताईं न वींदा कयो। जॾहिं महबूब सदड़ो करे उन महल वञो, वरी मानड़ी खाई ॻाल्हिड़नि जे बहाने वेही न रहो। इन ज़ालिकुम कान युज़िन नबी, तहांजो घणो वेहण मुझे महबूब के तकलीफ़ थो दे। फयस्तहयी मिनल हक़, पर मुझो महबूब मुस्तफ़ा हयादार नबिया, इन करे तव्हां खे नथो चवे मां अल्लाह वल्लाहु ला यस्तहयी मिनल हक़, मां अल्लाह हया न कंदो हां, चई छॾींदो हां। अंदाज़ो तो लगा हुजूर जा दीवाना हन, हुजूर जो दीवानन जो मामलो आ। दरमियान में गवाही मुझो रब ॾेई रहियो। एॾो प्यार मुस्तफ़ा सां मुझे अल्लाह जो। अज़ीज़ाने मन इन नंढड़े ॿार हुजूर जे दरबार में रोई अर्ज़ कयो, मुंहिंजा आका मुंहिंजो चाचो बदमाश थी वियो आ, हिन रूप में ग़लत अंदाज़ में आ। हुजूर जा सहाबा वेठा हुया, मुंहिंजे आका करीम नंढड़े जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। सहाबा अर्ज़ कयो, आका जुल्लास अहिड़ो नाहे। तवजो सहाबा छा चयो, आका जुल्लास अहिड़ो नाहे, सालन खां सुञाणो पिया, हो त ॾाढो नेक आ, अछड़ी ॾाढ़ीअ ते पहुची वियो आ, ज़िंदगी मुंहिंजे महबूब जे ख़िदमत में गुज़ारी अथई, हो त दीवाननि वांगुरु रहंदो आ। मुंहिंजो मुस्तफ़ा बुरकी रहियो आ। उन नंढड़े ॾे हुजूर निहारियो, नंढड़े ॾे हुजूर निहारियो। तवज्जो कर ओ वर इस्तापते असांजे दोस्त में अली नवाज़ ज़रदारी जे महबूब जे मीलाद जे महफ़िल में दावत ते अचण वारो सई कारी गुल मोहम्मद सई ताज मोहम्मद जे मौजूदगी में ओ मुझा दोस्त मुझे मुस्तफ़ा जो शान ॿुधण वारो मुझे हुजूर उन नंढड़े मासूम ॾे निहारियो। जॾहिं नंढड़े ॾे हुजूर निहारियो, आशिक बयान कयो, अल्लाह अकबर, वरी शहर विसरियो। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जॾहिं हुजूर पंहिंजे नंढड़े मासूम दीवाने ॾे निहारियो, उन जे अखिड़ियुनि में लुड़क अची विया। उन यकदम अर्श ॾे निहारियो, नंढड़े अर्श ॾे निहारियो। निहारे दिल जो दिल में तो चवे, मौला मां उमिरि जो त नंढड़ो हां, पर तूं ॼाणी थो त कूड़ो न आहियां। मुझा मौला मां उमिरि जो त नंढड़ो हां, तुझे महबूब मुस्तफ़ा जो दीवानो हां। ओ मुझा करीम रब, मुझे महबूब जा सब सहाबी मुझे मुनाफिक चाचे खे नथा ॼाणनि, पर मुझा मौला तू ॼाणी थो। मुझा मौला तुझे महबूब जो दीवानो हां। अॼु मुझी लज रख,
अज मुझी लज रख मासूम बचड़ो आ हुजूर जो सहाबिया नंढड़ो आ रोई थो रब के चवे ओ मुझा करीम रब अज मुझी लज रख जा। एतरे में जुल्लास बिन सुवेरा चे वयो सहाबा पुछो जुल्लास हेस उमैर बिन साद छा थो चवे हुन चयो त बिल्कुल गलत थो चवे मुखे अल्लाह जो कसम मां हुजूर जो दीवानो मुखे ही कसम मां हुजूर जो परवानो इन कसम खणन शुरू कया मुझो मुस्तफा खामोशा अल्लाह जे जात फरमाया जिब्रील जी रब्बे जलील देर न कर आहे त नंढड़ो पर दीवानो मुझे यार जो आहे त मासूम उम्र त नंढड़िया पर दीवानो मुझे महबूब जो आ देर न कर मां अल्लाह जो कुरान खणी वञ त 14 सदी जे अंदर मुझे मुस्तफा जा दीवाना जॾहिं स्टेज ते वेही ॻाल्हि कनि त नंढड़नि जे दिल खे बि ख़बर पवे त जे मुस्तफा सां प्यार कंदासीं त रब कॾहिं बि ॾुखियो थियण कोन ॾींदो। अल्लाहु अकबर। यारी दम दस्तगीर मुझा दोस्त अजीज उन नंढड़े जे अखड़िन में लुड़क लड़ी आया सहाबा हेडा हुजूर जा सहाबी जुल्लास बिन सुवेरा सा गालाए रहा हन मुझो मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम उन मासूम दे निहारे रहो आ। जिब्रील कुरान करीम जी आयत खणी आयो यहलिफून बिल्लाहि मा क़ालू वलक़द क़ालू कलिमतल कुफ्र व कफरू बाद इस्लामिहिम। ओ मुझा महबूब हे कूड़ा कसम जुल्लास खणी रहो आ बेशक इन कलमो पढ़ियो हो पर इस्लाम आणण का बाद में वरी कुफ्र ते हलियो वयो आ। जुल्लास कूड़ो आ तुझो हे मासूम नंढड़ो सहाबी सच्चो आ मां रब गवाही ॾई रहो हा। जिब्रील कुरान करीम के खणी मुझे महबूब जे सीने अतहर ते पहुतो आ। कुरान हुजूर जे सीने ते नाज़िल थियो मुझे मुस्तफा उन जुल्लास दे निहार उन नंढड़े उमैर दे निहारियो जेको अर्श दे दिसी रहो होयो। मुझे मुस्तफा फरमायो उमैर ओ उमैर जी मुझा आका हुजूर फरमायो लुड़कन खे तुझे सच्चाई जी गवाही मुझे अल्लाह अर्शन ता मोकलिया। जवाब दे मुझा दोस्त छो तो पहरो जुमलो याद कजा जो पहरी चयम कहिड़ो हुजूर जे मीलाद जे ला दिल में इश्क जो हुजण जरूरी। ये जुमलो विसारे न छॾिजां सजी तकरीर इन जे गिर्द घुमंदी हुजूर जे मीलाद जे ला दिल में हुजूर जे इश्क जो हुजण जरूरी आ। ऐं इश्क ऐं मुश्क कॾहिं भी लिकण जा वरी जो कदे भी लिखण जा दलील दिया अखारो दसुम तवा के हाँ मुझा दोस्त मुश्क भी लिखंदो आ खुशबू कान इंदी आ कंखे जंजो नक बंद हुंदो आ। इश्क जी भी खबर कान पवंदी आ कंखे जो जंजे सीने में दर्द वारी दिल कान हुंदी आ। जंहिंजे सीने में दर्द वारी दिल हुंदी वो बे जो दर्द समझी सकंदो। जंहिं मोहब्बत कई हुंदी उनके मोहब्बत जी खबर हुंदी। जंहिं खुशबू हई हुंदी उनके खुशबू जी भी खबर पवंदी। सादड़ो जुमलो चवा सादे अंदाज में चवा उलमा जी महफिल मौजूद आ। मुझे मदीने जे ताजदार जा सहाबी जुमलो याद कजो ऐं दिल जे सीने ते चिट्रे लिखी छॾिजो। हुजूर जा सहाबी जेडी मल मदीने तय्यबा जे अंदर केडो बाहिरों ईंदा होया हुजूर जे कदे मौजूद मियां गुल मोहम्मद न हुंदा होया त हिक बे खां पुछंदा को न होया। गलिया गलिया में वनी करे मिट्टी खणी सुंघंदा होया। जै मिट्टी मां खुशबू इंदी हुई पक थींदी हुई त पुन लहे दे पैर पातो आ। हुजूर जा सहाबी मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम के ईंदे ऐं वींदे केड़ी गाल सा सुञाणदा हुया जवाब दियो। वडी गाल बुधाण तो चवां रुगी तवा जवाब दियो किए सुञाणदा होया।
इए न चहो जिता जिता सरकार ओ विखू वारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो ॼणो खतूरी जाके मणहारे हलंदो ॼणो खतूरी जाके मणहारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हल जिता जिता सरकार विखू वारे हलंदो ॼणो खतूरी जाके मणहारे हलंदो तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कदे कान तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कदे कान तोड़े हुया हैवान ॾिनो पुठी कदे कान कदे फंडी बकरी बा खीर प्यारे हलंदो कदे फंडी बकरी मां खीर प्यारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो जिता जिता सरकार विखू वारे हलंदो ॼणो खतूरी जाके मणहारे हलंदो यो कंहिंजो अक़ीदो चो सहाबा जो